Class now Mazmun Riazi Unit 2 Lesson 7 Exercise number 2.2 Mashq Badai Ba Part 2 आवां आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां खे भली कार पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 2.2 जे 3 नंबर क्वेश्चन जा जेकी 4 पार्ट आहिनि पहिरियां उहे सॉल्व करे आया हुआसीं। हिन लेक्चर में असां 5 नंबर पार्ट खां अॻिते सॉल्व करणु शुरू कंदासीं। हाणे असां वटि 5 नंबर पार्ट आहे log of 100 with base 10 is equal to y। त हाणे हिते असांखे छा करिणो आहे त हिते हिन y जो जेको मुल्ह आहे उहो मालूम करिणो पवंदो। त पोइ असां हिनखे कीअं सॉल्व कंदासीं। सभ खां अवल लिखंदासीं सॉल्यूशन खां पोइ साॻियां वांगुरु पहिरियों पार्ट सेम छा लिखंदासीं log of 100 with base 10 is equal to y। हाणे छा करिणो पवंदो आहे असांखे हिते हिनखे असांखे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो पवंदो। बेस घणो आहे 10 पावर घणो आहे y त पोइ छाजे बराबरि थींदो हिते थींदो त 10 ते पावर y इज़ इक्वल टू 100। सही आहे। हाणे असांखे हिते छा करिणो पवंदो त हिते ॿिन्ही साइड जेको आहे बेस सेम करिणो पवंदो। हाणे हिते असां छा कयूं 100 खे त हिते बेस जेको आहे हिते बि राइट साइड बि 10 थी वञे त पोइ असां हिनखे लिखी सघूं था छा 10 स्क्वायर। हाणे हीउ छाजे बराबरि थींदो पोइ हिते थींदो त 10 ते पावर घणो आहे y इज़ इक्वल टू 10 ते पावर 2। पोइ बसि सिंपली हाणे सफ़ा सवलो थी वियो सम जेको ॿिन्ही साइड बेस सेम आहे त पोइ असां उनखे कटे छॾींदासीं। 10 में ख़तमु थी वियो त हिते असांखे y जो मुल्ह मिली वियो। छा मिली वियो y इज़ इक्वल टू 2। इहो असांजो छा थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां हींअर असां वटि 6 नंबर पार्ट आहे log of 64 with base a इज़ इक्वल टू 3। हाणे हिते असांखे हिन a जो जेको मुल्ह आहे उहो फाइंड करिणो पवंदो। त इन जे लाइ असां सभ खां अवल लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप सेम असां छा लिखंदासीं असां लिखंदासीं log of 64 with base a इज़ इक्वल टू 3। हाणे असांखे छा करिणो पवंदो हिनखे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो पवंदो। ठीकु आहे। त हिते करिणो छा आहे असांखे हिन a यानी बेस जो जेको मुल्ह आहे उहो मालूम करिणो पवंदो। सही आहे। हिते बेस घणो आहे a पावर आहे 3 त हिनखे लिखंदासीं त a ते पावर 3 इज़ इक्वल टू 64। सही आहे। हाणे त असांखे छा करिणो पवंदो त हिते वरी असांखे पावर जेको आहे बोथ साइड सेम करिणो पवंदो। हीउ सम निहायत ई आसान आहे। हिते असां जस्ट छा कंदासीं त असां 4 ते पावर 3 ॾेई वेंदासीं न या हुते कहिड़ो अदद आहे जंहिं ते मां पावर 3 ॾियां त उहो 64 जे बराबरि थी वेंदो। त इहो असांखे पहिरियों सोचणो पवंदो पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾियणो पवंदो त असांखे उहो अदद मिली वियो 4। ठीकु आहे। त हिनखे लिखंदासीं त a ते पावर 3 इज़ इक्वल टू 4 ते पावर घणो थियो 3 थी वियो। सही आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थी वेंदो त पावर बोथ साइड जॾहिं पावर सेम हूंदो आहे ठीकु आहे त पोइ उते असां उन पावर खे कैंसिल करे छॾींदा आहियूं। हिते हीउ जेको पावर आहे हिते ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे। हीउ पावर हिन में ख़तमु थी वियो। बाक़ी छा बचा हिते असांखे अटे बेस बचा। ठीकु आहे ॿिन्ही साइड त पोइ असां चवंदासीं a जी जेका वैल्यू असांखे मिली छाजे बराबरि मिली हुई a इज़ इक्वल टू 4। हाणे इहो छा थी वियो इहो असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां हींअर असां वटि 8 नंबर पार्ट आहे त log of 55 with base 55 इज़ इक्वल टू y। त पोइ हिते छा करिणो पवंदो असांखे हिन y जो जेको मुल्ह आहे उहो मालूम करिणो पवंदो। त पोइ असां हिन जे लाइ सभ खां पहिरियां लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन। बाद में पहिरियों स्टेप सेम छा लिखंदासीं त log of 55 with base 55 इज़ इक्वल टू y। हाणे असांखे छा करिणो पवंदो त हिते हीउ जेको लॉगरिथमिक फॉर्म में गिवन आहे हिनखे असांखे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो पवंदो। त बेस घणो आहे हिते 55 पावर जेको आहे उहो घणो आहे उहो आहे y। त पोइ हिनखे कीअं लिखंदासीं असां लिखंदासीं त 55 पावर y इज़ इक्वल टू 55। ॿारो हिते ॾिसो त ॿिन्ही साइड जेको आहे बेस सेम आहे। सही आहे। हाणे हीउ जेको लिखियलु आहे 55 जे मतिलबु पावर घणो आहे जिते पावर कुझु न हूंदो आहे उते असां छा सम्झंदा आहियूं त हिते 1 आहे। लिखी सघूं था त 55 पावर y इज़ इक्वल टू 55 पावर 1। सही आहे। हाणे हिते ॿिन्ही साइड बेस सेम आहे त पोइ बेस में कैंसिल थी वियो त असांखे y जो छा मुल्ह मिली वियो y इज़ इक्वल टू 1। इहो असांजो छा थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 9 नंबर पार्ट आहे उहो आहे त log of 8 with base 64 इज़ इक्वल टू x अपॉन 2। त हिते छा करिणो आहे असांखे हिन x जो मुल्ह मालूम करिणो आहे। त असां हिते लिखंदासीं सभ खां अवल सॉल्यूशन खां पोइ पहिरियों स्टेप सेम छा लिखंदासीं log of
8 with base 64 is equal to x upon 2 हाणे हिते हिनखे असांखे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो आहे बेस घणो आहे 64 पावर घणो आहे x upon 2 त पोइ हिते थी वेंदो त 64 पावर x upon 2 is equal to 8 बारो हाणे हिते ॾिसो पावर घणो आहे x upon 2 छा इहो पॉसिबल आहे त हिते जेको अपान में 2 पियो आहे असां हिनखे ख़तमु करे छॾियूं जी हाँ इहो पॉसिबल आहे अगरि ख़तमु थी सघे थो त असां हिनखे ख़तमु करे छॾींदासीं हाणे हीउ जेको 64 आहे इनखे असां छा नथा लिखी सघूं था 8 स्क्वायर जी हाँ बिल्कुलु लिखी सघूं था त पोइ हीउ छाजे बराबरि थींदो बराबरि थी वेंदो त 8 स्क्वायर इन जे मथां पावर घणो आहे इहा आहे x upon 2 is equal to 8 हाणे त छा करिणो पवंदो हिते 2 आहे इन सां जेको पावर x upon 2 ज़रब थी वेंदो ठीकु आहे जॾहिं असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त अॻियो स्टेप छा थींदो इहो थींदो त 8 जे मथां पावर 2 ज़रिबा x upon 2 ठीकु आहे पावर ज़रब पाण में ज़रब थींदा त हिते थींदो बराबरि 8 हाणे त छा थींदो 2 इन ॿिनि में कैंसिल थी विया त हिते छा आयो असां वटि जवाबु हिते आयो त 8 ते पावर x is equal to 8 ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा थींदो त बेस जेको आहे ॿिनी साइडनि सेम आहे हिते 8 ते पावर घणो आहे x जॾहिं हिते कुझु बि न हूंदो आहे जॾहिं बेस ते उते पावर घणो सम्झिबो आहे त उते असां कंसीडर कंदासीं हिते पावर घणो आहे इहो 1 अहिड़े तरीक़े सां पोइ हिते x जो असांखे मुल्ह मिली वियो त हिते x जो मुल्ह असांखे छा मिलंदो हिते असांखे x जो मुल्ह मिली वियो 1 हिते लिखी सघूं था त x is equal to 1 हाणे असांखे इहो छा मिली वियो इहो मिली वियो आंसर अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 7 नंबर सम आहे log of 1 with base a is equal to 0 हाणे हिते छा करिणो आहे असांखे a जो जेको मुल्ह आहे उहो फाइंड आउट करिणो आहे सही आहे त पोइ असां हिन जे लाइ सभ खां अवल छा लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम छा लिखंदासीं log of 1 with base a is equal to 0 हाणे हिते असांखे छा करिणो पवंदो असांखे हिनखे एक्सपोनेंशियल फॉर्म में लिखणो पवंदो ठीकु आहे हिते बेस घणो आहे उहो आहे a पावर घणो आहे उहो आहे 0 त पोइ इहो छाजे बराबरि थींदो असां वटि इहो बराबरि थींदो a ते पावर 0 is equal to 1 हाणे हिते करिणो छा आहे असांखे त हिते a जी जेका वैल्यू आहे उहा फाइंड आउट करणी आहे उन जे लाइ असीं छा कंदा आहियूं असां ही कंदा आहियूं त राइट साइड ऐं लेफ्ट साइड ही हिते बेस घणो आहे a हिते बेस घणो आहे 1 त पोइ हाणे छा करिणो पवंदो असांखे जेको आहे पावर इक्वल करणा पवंदा छाकाणि असांखे हिते पावर जीअं असां कैंसिल कंदासीं या कटे छॾींदासीं न त पोइ छा थींदो असांखे बेस जो मुल्ह मिली वेंदो हाणे हिते असां कहिड़े तरीक़े सां जेको आहे न हिकु जो पावर 0 ठाहियूं हाणे असां हिनखे a ते पावर 0 आहे जेको हुनखे मां लिखी सघां थो कीअं हुनखे मां लिखी सघां थो त a upon a is equal to 1 upon 1 हाणे ॾिसो न त जॾहिं मां हिनखे सॉल्व कंदुसि त a ते पावर हिते घणो आहे मथे 1 आहे हिते 1 आहे त पोइ जॾहिं हिनखे मां सॉल्व कंदुसि हिते थींदो a ते पावर 0 हाणे हिते छा आहे 1 upon 1 त पोइ जॾहिं 1 upon 1 खे सॉल्व कंदुसि त इहो छाजे बराबरि थींदो इहो थी वेंदो त हीउ थींदो a ते पावर 0 ऐं हीउ असां वटि थी वियो छा ते 1 ते पावर 0 हाणे जेकॾहिं तव्हां मां को शागिर्द मूंखां इहा ॻाल्हि पुछे त 1 upon 1 ते जेको पावर आहे उहो इज़ इक्वल टू 1 ते पावर 0 कीअं थियो हाणे ॾिसो मां तव्हांखे पढ़ाए चुको आहियां जॾहिं a ते पावर n हूंदो अपान में पावर ॿियो जेको टर्म हूंदो उन ते a ते पावर n हूंदो छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो a ते पावर n माइनस a ते पावर n एक्सपोनेंट जो जेको रूल आहे पाण पढ़ी आया आहियूं हाणे n में कैंसिल थी वियो छाजे बराबरि थींदो a ते पावर 0 थींदो इहा शइ तव्हांखे यादि रखणी पवंदी ठीकु आहे वारो अहिड़े तरीक़े सां हाणे हिते मां हिनखे ई जेको आहे कटे थो छॾियां हाणे हिते असांखे a जो मुल्ह मिली वियो उहो छा मिलियो असांखे मिलियो 1 हाणे a इज़ इक्वल टू 1 इहो छा थी वियो हाणे असांखे इहो हासिलु थियो हाणे असां जॾहिं लॉगरिथम जी डेफिनेशन पढ़ीसीं उते हिकिड़ी कंडीशन पढ़ीसीं तव्हांखे यादि आहे उहा कंडीशन कुझु हीअं हुई त जॾहिं a जो जेको मुल्ह हूंदो उहो हमेशह 0 खां वॾो हूंदो ऐं जेको y जो मुल्ह हूंदो उहो बि 0 खां वॾो हूंदो पर हिकिड़ी ॻाल्हि हिन ॿी कई कॾहिं बि a जेका आहे उहा 1 जे बराबरि नथी थी सघे त पोइ हिते हाणे असांखे छा थियो आहे त हिन जाइ ते a जो जेको आहे असांखे मुल्ह 1 मिलियो आहे अहिड़े तरीक़े सां हाणे असां 1 नथा खणी सघूं त पोइ हिते छा चवंदासीं त जेको तव्हांजे किताब में बि आंसर ईअं आहे ऐं हूअं बि इहो आंसर थींदो त a जो जेको मुल्ह ईंदो उहो छा हूंदो a इज़ इक्वल टू एनी रियल पॉज़िटिव नंबर त पोइ हिते असांजो आंसर छा लिखंदासीं त a इज़ एनी पॉज़िटिव रियल नंबर 1 ऐं 0 खां अलावा जेकी बि अॻिते पॉज़िटिव रियल नंबर हूंदा उहे असां a जी जाइ ते रखी सघूं था इहो जो आंसर थियो अहिड़े तरीक़े सां
ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अलाह वाही।